MSc तमाम हाईली क्वालिफिकेशन आहे इन्हनि माण्हुनि जी। ये पब्लिक सर्विस कमीशन उन जे थ्रू SST थिया, डॉक्टर था थियनि, SS थिया, लेक्चरर थिया, पुलिस डिपार्टमेंट जा ASI थिया। मुंहिंजा दोस्तो इन्हनि माण्हुनि जी मंथली पेंशन ख़तम आहे। तव्हां थोरो सम्झण जी कोशिश कयो। इन्हनि नौजवाननि जी 1/7/24 खां पोइ जेके अपॉइंटमेंट आहिनि इन्हनि जी मंथली पेंशन कोन्हे। इन्हनि जे लाइ कंट्रीब्यूटरी पेंशन पॉलिसी आंदी वई आहे। वॾे में वॾो ज़ुल्म इन सिंध जे नौजवाननि सां थी वियो आहे। वॾे में वॾो ज़ुल्म कंट्रीब्यूटरी पेंशन पॉलिसी जंहिंमें 10% मुलाज़िम जी पघार मां कटौती थींदी, हिकिड़ो पूल ठहियो आहे ऐं 12% गवर्नमेंट ॾींदी। जॾहिं इहो नौजवान अॼु उहो नौजवान सम्झे थो त मूंखे अञा 40 साल नौकिरी करणी आहे, हे हिन पुराणनि जो मसइलो आहे। न, हिन सीनियर माण्हुनि खे 15% गवर्नमेंट ॾिए थी। तव्हांखे कुझु बि न मिलंदो। तव्हां रिटायर थींदो, हिकिड़े सेठ जे मुलाज़िम वांगुरु हिकिड़ी तव्हांखे जमा मोची पगड़ी मिलंदी खणी हलिया। का फैमिली पेंशन इन्हनि माण्हुनि जी कोन्हे। असां उनजी बेमुखालफ़त कई आहे, असां उन लाइ फाइट कई आहे त इन्हनि माण्हुनि जो फ्यूचर बचे। हाणे मुंहिंजा दोस्त उन खां पोइ 31 जुलाई 2025 ते फाइनेंस डिपार्टमेंट जेको नोटिफिकेशन कढियो आहे, तव्हांजो फार्मूला हो कम्यूटेशन ऐं मंथली पेंशन जो 63.5, पहिरियां जो 70% हो। हे अवामी हुकूमत असां माण्हू ग़लति असां ग़लति फ़ैसिलो कयो आहे। 18 साल हिननि खे इक़्तिदार में आयो आहे, असां ग़लति फ़ैसिलो कयो आहे। ऐं गवर्नमेंट खे सम्झणु खपे तव्हांखे इक़्तिदार ॾियण वारा बि इहे, इक़्तिदार खसण वारा बि इहे, ऐं खसींदासीं। 63% ते खणी आया आहिनि, 15% ते। तारीख़ में, पाकिस्तान जी तारीख़ में तव्हां दुनिया जे केतिरनि मुल्कनि में हलिया वञो, गूगल ते सर्च कयो पेंशन रिफॉर्म्स, तव्हां उहे ॾिसो कंहिं बि मुल्क में एॾो घटि एक आहे कॾहिं। हे जेको जमहूरियत जी दावा कंदड़ सूबो जेको 18 साल खां मुसलत आहे, हिन ग़रीबनि माण्हुनि जे हक़नि खे खाइण लाइ करप्शन ते नंबर 1 बि आहे, हुन में ज़िम्मेवार मुलाज़िम आहे। तव्हां हुजो, तव्हां ज्यादती कई आहे माण्हुनि सां। तव्हां 15% ते तव्हांजी पेंशन ऐं कम्यूटेशन अची वई, अञा बि न चाटंदव। कॾहिं चाटंदव? 6 अगस्त 2025 ते टियों नोटिफिकेशन तव्हांजी फैमिली पेंशन ख़तम आहे। हिकिड़ो मुलाज़िम फौत थी वियो, उनजी मिसिस खे मिलंदी फैमिली पेंशन। हाणे जेकॾहिं उनजी मिसिस जी डेथ थी वई, भले हुनजा केतिरा पार हुजनि, नंढा हुजनि या वॾा हुजनि, फैमिली पेंशन ख़तम आहे। 4 अगस्त 25 जो नोटिफिकेशन। जॾहिं हिननि ज़ालिमनि ॾिठो त हिननि ज़ालिमनि ॾिठो 6 महीना, साल, 2 साल जिनकी नौकरी बचे पई, उन्होंने बिफोर रिटायरमेंट जे लाइ एप्लीकेशन जमा कराई। असां रिटायर था थियूं। 18 अगस्त 2025 ते चौथो नोटिफिकेशन, जंहिंमें 55 साल ते जेकॾहिं बिफोर को रिटायर थींदो 10% कटंदसि, 56 साल ते 8%, ईअं खणी अची 60 साल ताईं तव्हांखे पुछरायो अथनि, पोइ तव्हां 15%। माना 31 जुलाई खां पोइ अॻु में जेकॾहिं तव्हां रिटायर कयो आहे त उन्हनि सां वॾी वेसागाती थी वई आहे, हेॾी वॾी ज़्यादती। ऐं अफ़सोस सां इन ॻाल्हि जो आहे, पार्टी जो चेयरमैन बिलाल भुट्टो मीडिया ते अची चए थो 120 साल तक ये पेंशन लेते हैं। अरे भाई, पाकिस्तान की एज 78 ईयर्स है, तो 120 साल तक हम कैसे पहुंचे? ये तो लेकिन उसको ये पता ही नहीं है, जो सीएम ने डिक्टेशन दी, बड़ा दुश्मन जो हमारा है वो मुराद अली शाह है, और उसके बाद 2 ब्यूरोक्रेट और भी हैं, एक फाइनेंस सेक्रेटरी है। फाइनेंस सेक्रेटरी भी उतना ही चोर है जितना सीएम है। मुंहिंजा दोस्तों, एॾी वॾी ज्यादती सिंध जे मुलाज़िमनि खां 60 साल नौकरी
नौकरी करे जॾहिं असां रिटायर थियूं था त असांखे रहियल ज़िंदगी सुकून सां गुज़ार करण जो बि मौक़ो ई खसे रहिया आहिनि। हिन खां जेको पोतो हिननि कयो गुज़िरियल 2 महीननि खां ही सीरियस स्ट्रगल आहे। ही तव्हांजी जिदोजहद आम रवाजी जिदोजहद कोन्हे। हिनखे इहे नॉर्मल न वठो। हे तव्हांजे ईंदड़ नस्लनि जा फ़ैसिला अॼु असां आहियूं सुभाणे न हूंदासीं। अॼु तव्हां आहियो न हूंदो। हे फार एवर फ़ैसिलो थी वियो। जेकॾहिं हिन तारीख़ में अॼु बि गवर्नमेंट खे न झुकायव त अॻिते तव्हांजी LPR ख़तमु थींदी, तव्हांजा ॿिया बेनिफिट ख़तमु थींदा ऐं सरकारी नौकरी जा दर बंदि थींदा ऐं इहे जेके ठग वेठा आहिनि इहे करप्शन जी बाज़ार हुअं ई गरम कया वेठा आहिनि। तव्हां असांजा हक़ सभु ख़तमु थी वेंदा। उनजे करे 4 नोटिफिकेशन फाइनेंस डिपार्टमेंट जी वेबसाइट ते पिया आहिनि। हुन ते बारकोड लॻल आहे ऐं पार्टी जो चेयरमैन जो चए CM कराए कि मैंने ऐसा फैसला ही नहीं किया। ही नोटिफिकेशन जा इंडिया की गवर्नमेंट कढिया था। ये बांग्लादेश में आया था। असां मुलाज़िम सिंध हुकूमत जाऊं या बांग्लादेश याद रखनि। हे याद रखनि हे मुलाज़िमनि जी तारीख़ नेपाल ऐं बांग्लादेश जे इनकलाब जे तरफ़ वञी रही आहे। ही मुलाज़िमनि जी जिदोजहद, हे मुलाज़िमनि जी तारीख़ हे समझनि था। हे समझनि था त असां मुलाज़िम जो आवाज़ दॿाए छॾींदासीं। मां हिननि खे ॿुधाइण थो चाहियां असां हिननि जो आवाज़ दॿाईंदासीं। केॾा ताक़त तव्हांखे यकीन था ॾियनि मरी सघूं था झुकंदासीं कॾहिं बि भली ज़िंदगी हली वञे। तव्हांजी स्ट्रगल में ज़िंदगी हली वई पोइ बि शहीदनि में नालो हूंदो। कॾहिं हिन ज़ालिमनि जे साम्हूं न आहे झुको। मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां हिननि जो सोशल बाइकाट कयो। हिन वॾेरनि जो हिन सियासी माण्हुनि जो सोशल बाइकाट कयो। कंहिं बि सवाइ चंद माण्हुनि ते कंहिं पॉलिटिशियन हिन ॾुखी घड़ी में हे सिंध जूं न्याणियूं रोड रस्तनि ते, सिंध जा हेजावा, हे सिंध जा मुआफ़िज़, हे सिंध जा मुलाज़िम रोड रस्तनि ते 10 ॾींहंनि खां इदारा बंदि, इस्पतालूं बंदि, ऑफिसूं बंदि, लखे माण्हू डिस्टर्ब। हे सुकून जी निंड करे इhtजाज असांजो पगार 200% सिंध असेंबली में भरनि। लखियूं असां खां 200% कंदी सिंध असेंबली जा ग़रीब मेंबर पिननि खां जेके दाल खाईंदा आहिनि रोज़। ऐं सिंध कैबिनेट जा वज़ीर 400% उन्हनि जूं पगारूं वधी वयूं। उते हिननि खे कोन थो ॾिसण अचे। जेकॾहिं हिन मुल्क हिन सूबे जो हशर ॾिसो, हिन मुल्क जे अंदरि गुरबत तव्हांजे साम्हूं आहे। माण्हुनि जी हज़म थियल गिरह खसियो थो वञे ऐं तव्हांजो नाइब वज़ीर आज़म बांग्लादेश में वञी उते वरी उन्हनि खे उहो जेको आइनी तौर हिकिड़ो उन्हनि मुक़ररु कयो आहे पंहिंजो हुकुमरान, महीनो अॻे जी ॻाल्हि आहे। उते वञी उन्हनि खे चए थो त तव्हांजे स्टूडेंट खे स्कॉलरशिप पाकिस्तान गवर्नमेंट ॾींदी। असांजा ॿार रस्तनि ते, असांजे स्कूलनि जी छित कोन्हे, असांजी हॉस्पिटल मेडिसिन कोन्हनि, असांजा इदारा डिस्टर्ब। शर्म त सिंध जे हिकिड़े मिनिस्टर खे बि कोन्हे जंहिं 2 ॾींहं अॻे हिकिड़े क्रिकेट ते ICC फाइन आयो आहे हो चए थो असां पैसा भरे ॾींदासीं। शर्म कोन्हे तोखे इहो कोन थो ॾिसी त हिननि माण्हुनि सां छा ज़्यादती आहे। 1 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं माण्हू रोड रस्तनि ते, को इहो फ़र्क़ु कोन्हे त औरत आहे मर्द आहे। इहे माण्हू गन पॉइंट ते कोन आया। हिननि माण्हुनि खे को ट्रांसपोर्ट ॾेई खणी केरु कोन आयो आहे। हे माण्हू पंहिंजी जंग पाण विढ़नि था। हे माण्हू पंहिंजे हक़नि लाइ रोड ते आया आहिनि। हे माण्हू पंहिंजे हक़नि लाइ रोड ते हे सम्झनि था असां सां वॾो ज़ुल्म थी वियो आहे ऐं ही ज़ुल्म करे रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्तो हिकु आवाज़ थी वञो, गॾु थी वञो बग़ैर कंहिं फ़र्क़ जे। हे सी जी अम्ब्रेला अथव, इन जे हेठां सभु बीठा हो। इंट्रोडक्शन सी। उनजे करे मां हिन शिकारपुर जे प्लेटफॉर्म तां मीडिया जे थ्रू सिंध सूबे जे 28 यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ नौजवाननि खे अपील थो कयां। हे जंग तव्हांजी था विढ़नि। सुभाणे तव्हां बि गवर्नमेंट जा मुलाज़िम थींदव। अचो पंहिंजे उस्तादनि सां
पंहिंजे भाइरनि पंहिंजी भेनरुनि माण्हुनि सां गॾु बीहो सभई यूनिवर्सिटी या शागिर्द सां गॾु बीहनि सुभाणे उन्हनि खे बि गवर्नमेंट जी चाह मिलंदी पेंशन नो फैमिली पेंशन नो हे उन्हनि जी चंद आहे जेके यूनिवर्सिटियुनि था पढ़नि उहे बि निकिरी अचनि उहे बि असां सां गॾु बीहनि उनजे करे 6 अक्टूबर जो ॾींहुं हिकु ॾींहं जो धरनो कोन्हे महिरबानी कयो हिते हितां जी हेॾी सुठी मौसम में ॿाहिरि हलिया था वञो पोइ 6 अक्टूबर त बिलाल हाउस जे ॿाहिरां हलंदा ऐं लखे मुलाज़िम हलंदा हज़ारे न जॾहिं केस लखनि जो 6,12,000 सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम सैलरी होल्डर लोकल गवर्नमेंट जा 2 लख मुलाज़िम उन्हनि ग़रीबनि सां ज़ुल्म कयो आहे त उन्हनि जी सैलरी कंप्यूटराइज़ आहे मैनुअल बिल ते इहे इकठे कयो 4.5 लख पेंशन होल्डर असां उहे इहे न चयो त बीआर असांखे ॾियो पेंशन होल्डरनि जी पेंशन बि 30% वधाए असां इहे कॾहिं बि उन्हनि खे कोन विसारियो ग्रुप इंश्योरेंस पेंशन फंड तव्हां असांजो पैसो आहे जेको हर महीने असांजी पघार मां कटिजे थो 60 साल ते हिकिड़ो माण्हू रिटायर थियो हिकिड़ो जज रिटायर थिए थो सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस रिटायर थिए थो 27 लख मंथली पेंशन आहे मूंखे कोर्ट जो कोन्हे मूंखे अलाह जो ॾिजो आहे जंहिं पैदा कयो आहे कंहिंजी कोर्ट जो कोन्हे जंहिंजो जेको ज़ालिम जेको ज़्यादती कंदो हुनजो नालो खणबो हाजी अशरफ अस्करी हाजी अशरफ अस्करी हाजी अशरफ अस्करी चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट रिटायर थो थिए 27 लख हुनजी मंथली पेंशन हुनजी फैमिली खे गाॾी बि मिले थी पेट्रोल मिले थो रिटायर माण्हू हे जेके ठग अणपढ़ियल MPA थाफियल MPA मिनिस्टर थी विया 15 गाॾियूं कहां असांजो टैक्स अरबे रुपया मुलाज़िमनि जो टैक्स कटिजे थो जंहिं ते मुल्क थो हले अरबे रुपया उन असांजे पैसे जो मिसयूज़ हिननि जे घरनि ते हिननि जे नौकरनि लाइ हिननि जे ॿारनि लाइ हिननि जे पुटनि लाइ 8 गाॾियूं बीठियूं जेतिरी बि सिंध गवर्नमेंट जे मुख़्तलिफ़ खातनि जी डेवलपमेंट जेतिरी ही परसेंटेज था वठनि उनजो रुॻे अधु कटे ऐं असांजी पेंशन रिफॉर्म्स खे बहाल कनि त मां सम्झां थो त मुल्क अञा वधी वेंदो रुॻे पंहिंजी उन करप्शन खे बंदि कनि उन परसेंटेज खे कटनि मां पुछां थो तव्हां खां तव्हांजो 5 किलोमीटर रोड ठहे थो हे जेके वॾियूं स्कीमूं वठी ऐलान था कनि हेतिरा रोड साईं फलाणे खान ॾिना अरे साईं खान हुनजी परसेंटेज तूं घणी थो खणी तोखां सवाल आयो तूं घणी थो खणी तव्हां पहिरें ग्रेड खां नंढे मुलाज़िम खां 22 ताईं माण्हुनि सां हेॾो ज़ुल्म माण्हुनि सां ज्यादती तव्हांजी भुल आहे तव्हां सम्झो था भई थकी पवंदा हे कॾहिं कोन थकंदा तव्हांखे थकाए वेंदा अफ़सोस मूंखे हाजी साहब कदम बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हाजी साहब कदम बढ़ो अफ़सोस अफ़सोस सिंध जे वॾे कामोड़े ते आहे चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह हिकिड़े उस्ताद जो पुटु आहे हुनजो फादर प्रिंसिपल रहियो आहे हिकिड़े इदारे में हुनजो पुटु आहे वो पंहिंजी पघार मां चीफ सेक्रेटरी जो फादर 5,000 इदारे जे डेवलपमेंट लाइ पंहिंजी पघार मां हर महीने ॾींदो हो जॾहिं फौत थियो उनजी मिसिस चीफ सेक्रेटरी जी वालदा उनजी पेंशन मां 5,000 खणी उन इदारे जी इंतज़ामिया खे ॾिना त मुंहिंजो मुड़ुसु 5,000 ॾींदो हो त इदारे जे फलाह बहबूद लाइ मां उनजी पेंशन मां 5,000 ॾियां आसिफ हैदर छा तोखे इहो ॾिसण कोन थो अचे तूं हेॾी वॾी ज़्यादती माण्हू सां करे रहियो जिते मुराद अली शाह ते आङुर आहे उते चीफ सेक्रेटरी सिंध ते आङुर आहे जे सिंध जो सही दुखुमा सिंध जो ॼाओ आहे अचो हिननि भेणुनि हिननि पंहिंजे भाइरनि सां रोड ते वेही
तोखे बि रिटायर थियणो आहे हे सिंध जा कमिश्नर सिंध जो IG डिप्टी कमिश्नर तमाम तर डिपार्टमेंट जा सेक्रेटरीज़ इन्हनि जी कम्युनिकेशन ऐं मंथली पेंशन ख़तम आहे पर इहे खामोश छो आहिनि इन्हनि जा सोर्सिस ॿिया बि आहिनि इन्हनि जूं मिल्कियतूं मुल्क खां ॿाहिरि आहिनि असांजो सोर्स असांजी मंथली पगार असांजो सोर्स कम्युनिकेशन आहे तंहिंजे करे असांजी का बि कंहिं महिनत मुलाज़िम जेके ग़रीब वेठा आहिनि ॿुधायो असांजो अकाउंट असां ॾियूं था मीडिया जे थ्रू तव्हां अकाउंट ॾिसो हर महीने असांजी पगार खां सवाइ को ॿियो पैसो आहे असांजे अकाउंट में तव्हांजे अकाउंट में पैसा किथां था अचनि उनजे करे इहे सभु मसइला तॾहिं हल थींदा जॾहिं तव्हां सर्दी गर्मी खे छॾे पंहिंजी सिफ़ुनि खे बरक़रार रखंदो इहो फ़र्क़ु छॾींदो त हेठि न आहे वेहणो कुर्सी ते वेहणो आहे हिन क्लास में वेहणो आहे हिन पखे ते वेहणो आहे पोइ मसइला हल थींदा पर देरि थी ऐं सम्झी छॾियो जे आज नहीं तो फिर कभी नहीं इहो सम्झी छॾियो जे हेॾे अलायंस सिंध जी तारीख़ में कॾहिं एॾो वॾो एम्प्लॉइज अलायंस ऐं बाक़ी सिंध जी तारीख़ में एॾी वॾी ज़्यादती लॻे मुलाज़िमनि सां कोन थी ऐं फ्यूचर में बि अहिड़ा अलायंस कोन ठहंदा उनजे करे अचो पंहिंजी तारीख़ ठाहियूं अहिड़ो मैसेज करे अहिड़ो आवाज़ पंहिंजो इहे मसइला हल थियनि ज़िंदगी भर को डिक्टेटर तव्हांखे वार न करे को बि न मां वॾे में वॾी जस जेका आहे त सभिनी अलायंस जी सभिनी तंजीमुनि सभिनी वर्करनि सभिनी खे ॾिनी हथनि सां सलाम पर जेका तव्हांजी डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट आहे जेको डिप्टी कमिश्नर चीफ एग्ज़ेक्टिव आहे डिप्टी कमिश्नर तव्हांजो चीफ एग्ज़ेक्टिव आहे सूबे ज़िले जो कमिश्नर रीजन जो चीफ एग्ज़ेक्टिव आहे उन्हनि खे ऑफिस में न अचण ॾियण वारा इहे रवेनो जा भाउ त पोइ ऐं ॾिसो उनजे करे मूं कल्ह हिकिड़ो मैसेज हलायो उहो चीफ सेक्रेटरी खां ॾींदे नंढे ऑफिसर ताईं मैसेज आहे मुंहिंजो मां रिपीट थो कयां सिंध गवर्नमेंट जे कंहिं बि ऑफिसर कंहिं बि खाते जे ऑफिसर असांजे मुलाज़िम ते का आङुर खईं ऑफिस बंदि थियल खोलणई उनजी ज़िमेवारी हाणे उनजी रहंदी असांजी न रहंदी कॾहिं बि इन्हनि खे कोन बख़्शींदासीं जेके असांजे हक़नि जे ख़िलाफ़ जेके विढ़नि ऐं हीअ उन्हनि सां गॾु शामिल हुजनि इन्हनि खे बि न बख़्शबो उनजे करे मुंहिंजा दोस्त सिंध सेक्रेटरीएट में वेठल असांजा वॾा भाइर सेनवा जा दोस्त मां ॿ दफ़ा उन्हनि वियो आहियां अॼु बि तव्हांजे थ्रू उन्हनि ताईं मैसेज थो ॾियणु चाहियां हिननि भाइरनि भेनरुनि सां चवंदो निकिरो सेक्रेटरीएट खां ॿाहिरि बंदि कयो सेक्रेटरीएट ताला हणो सेक्रेटरीएट सेनवा ताला हणे सेनवा वारनि खे इहा कॾहिं कंफर्म आहे त तव्हांजी मंथली पेंशन ख़तमु कोन्हे तव्हांजी कम्युनिकेशन ते 15% जो धाड़ो कोन्हे असां ग्रैंड हेल्थ अलायंस जे लीडरशिप खे रिक्वेस्ट कई त एमरजेंसी खां सवाइ सिंध जूं हॉस्पिटल बंदि थियणु खपनि OPD बंदि थियणु खपे इदारा DHO MS जूं ऑफिसूं बंदि थियनि वॾी गुज़ारिश कईसीं अॼु ख़ुशी थी हुनजी त उन ते उन्हनि बिल्कुलु अमल करे छॾियो ख़ुशी थी हेठी लेवल ते तव्हांखे ज़िले डिवीज़न प्लान मल्हायो हिननि सभिनी जा वॾा भाइर जेके सिंध सेक्रेटरीएट सिंध सूबे जे कैपिटल कराची में वेठा आहिनि उन्हनि खे बि हिननि सां गॾु आवाज़ में आवाज़ ॾियणो पवंदो सुभाणे रहिजी न वञो तारीख़ तव्हांखे बि माफ़ न कंदी सुभाणे मुराद अली शाह फाइनेंस सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी जी लाइन में सेनवा वारनि खे न बीहारणो पइजी वञे मां उन्हनि खे मैसेज थो ॾियां अचो असां सां गॾु बीहो असांजा भाइर हो असां सां गॾु ठहंदव तव्हां सभिनी खे स्पेशली हिन ज़िले जे चेयरमैन सैयद राशिद हुसैन शाह मुख़्तलिफ़ यूनियन एसोसिएशन जा जेका बि ऑर्गेनाइज़ेशन आहे लीडरशिप आहे उन्हनि सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां जिन वाकई सी जो किलो शिकारपुर ज़िलो सी जो किलो इहो तव्हां साबित करे छॾियो इहो तव्हां बिल्कुलु साबित कयो अॻे असां गस्टा प्लेटफॉर्म ते नारो हूंदो गस्टा जो किलो हाणे त बाबा वॾो प्रमोशन थियो सी जो किलो थी वई ज़िलो ऐं ॿियनि ज़िलनि लाइ बि मैसेज आहे ॿियनि खे 20 किलो थियणो पवंदो पोइ असां नारा भराए वेंदासीं सिंध सॼी मुतहरिक सिंध सॼी हिकिड़ी पेज ते बीठी आहे सिंध जो मुलाज़िम बग़ैर फिज टप जे मूं तव्हांजे साम्हूं
कि वॾनि वॾनि ढींगनि जा नाला थियनि त तव्हांजे अंदर मां डपु जो ख़तमु थिए डिॼो अलाह जंहिं पैदा कयो डिॼो न कंहिंजो डिॼ कोन्हे मां हिकिड़े उस्ताद जो पुटु आहियां रिटायर उस्ताद मुंहिंजो बाबा प्राइमरी उस्ताद हो मां हिकिड़े उस्ताद जो पुटु आहियां HSC आहियां तव्हां मूंखे चेयरमैन कयो आहे तंहिंजे करे मूंखे न मुराद अली शाह ते अखियो ॻोल्हिया न चीफ सेक्रेटरी लड़ंदुसि हिननि जे खिलाफ़ तव्हांजे हक़ लाइ आख़िरी घड़ी ताईं लड़बो ऐं लड़ंदासीं उन खां अलावा उन खां अलावा वॾे में वॾी एसोसिएशन असांजी प्राइमरी टीचर एसोसिएशन एजुकेशन सां आपका सफसा ग्वास पैरामेडिकल एजुकेशन आबदार एसोसिएशन रेवेन्यू जा सभई यूनिट्स रिटायर्ड मुलाज़मीन लेडी हेल्थ वर्कर यूनिवर्सिटीज़ जा मुलाज़मीन असांजूं जेके भेनरूं लेडी हेल्थ वर्कर नर्सिंग स्टाफ आहे जेके बि डिपार्टमेंट जा जेतिरा गवर्नमेंट जा डिपार्टमेंट सभिनी जे सलाह मां सभिनी पाण मल्हायो आहे पर मां चवां थो त इहो जोश जज़्बो पाण खे रीस करणी आहे हिक ॿिए जे जोश जज़्बे खे वधाइण ऐं उहा ई असांजी फ़ैसिला हूंदी उहा ई असांजे फ़ाइदे वारी हूंदी तंहिंजे करे मुंहिंजा दोस्त 6 अक्टूबर हिकु ॾींहुं कोन्हे मुंहिंजो ई मैसेज सॼी सिंध लाइ न की शिकायत गुज़री लाइ सॼी सिंध खे गुज़ारिश थो कयां सिंध जे सभिनी मुलाज़िम तंज़ीमुनि जी लीडरशिप खे लोकल लीडरशिप खां मथे ताईं उन्हनि खे गुज़ारिश आहे हे हिकिड़े ॾींहं जो धरनो कोन्हे तयारी करे हलजो हाणे लठियूं असां कोन खाईंदासीं हाणे लठियूं हणंदासीं ॿुधी छॾियो छो त सिंध पुलिस जो केस बि तव्हां था विढ़ो हे सिंध पुलिस जे सिपाही ASI DSP इंस्पेक्टर SHO उन्हनि जो केस बि तव्हां था विढ़ो उन्हनि जी बि पेंशन ख़तमु उनजे करे सॼी सिंध 6 अक्टूबर को कोन्हे घर केर बि न वेहे मुकमिल तालाबंदी आहे ऑफिसूं इदारा बंदि आहिनि जुड़त ई कोन्हे तव्हां ते कंहिंखे आङुर खाइण जी 6 अक्टूबर ते लखे माण्हू बिलाल हाउस जे ॿाहिरां जेतिरा रोड रस्ता चौरंगी सभु माण्हू मुलाज़िम इंशाअल्लाह ताला सभिनी खे मैसेज आहे उहा तयारी करे हलजो हिकु ॾींहं जो ज़हन में न सोचिजो इन ज़हन सां न हलजो उते पहुतासीं सेल्फी थी हाणे घर जे पासे नो अॻियां असां माज़ी जो तजुर्बो तव्हां सां शेयर था कयूं अॻियां तव्हांजी लीडरशिप पहिरियों शेल असां बरदाश्त वाटर कैन असां बरदाश्त लठ असां बरदाश्त तव्हां खे पोयां कुझु ॾींहं अॻे हिकिड़ी एजेंसी जे माण्हू मूंखे फोन कई हाजी अशरफ फैसलिन बात कर रहे हैं मैंने कहा यस फरमाइए आपको कौन फाइनेंसिंग कर रहा है आपके पीछे कौन खड़ा है कि ये लाखों की तादाद में सिटिंग गवर्नमेंट अगर शार्ट टाइम पे कोई मजमुआ या एहतजाज करना चाहती है लोग इतने नहीं निकल गए आपको फाइनेंसिंग कौन कर रहा है उन्होंने सवाल किया मैंने कहा भाई मैं टीचर हूँ टीचर का बेटा हूँ मुझे फाइनेंसिंग सिंध एम्प्लॉइज अलायंस का नारा जो नाम है वो सी है उसके 6 लाख मुलाजिम मेरे पीछे खड़े फाइनेंसिंग ये और अगर आप समझते हैं कि पीपल्स पार्टी की गवर्नमेंट की अपोजिशन में अगर PTI PMLN GDA MQM जो जमात इस्लामी जो भी गवर्नमेंट के साथ नहीं है अगर आप समझते हैं कि हम उनकी जंग लड़ रहे हैं ये गलत बात है हम अपने फ्यूचर की जंग लड़ रहे हैं अपने मसाइल के लिए सिंध के मुलाजिम निकले तो असा के बाबा का फाइनेंसिंग कोने तव्हां लखे माण्हू जॾहिं पोयां आओ त असां शींहं जी दिलि करे लड़ंदासीं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी मां तमामु घणो सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां आख़िर में हिन शेर सां इजाज़त जो मुंहिंजो अञा वॾो बाप तव्हां सां ॻाल्हाईंदो अॻिते कॾहिं इहो मौक़ो न ॾियो त असां अधु अची स्पीच कयूं ऐं तव्हां वरी ॿाहिरि वञी पखनि ते वेहो महिरबानी कयो या मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि मैं झुका नहीं मैं बिका नहीं मैं छुप छुप के
ये छुपा नहीं। जो डटे हुए हैं महाज पर, मुझे उन सिर्फ में तलाश करो। जिंदाबाद जिंदाबाद राजभवन जिंदाबाद। साईं हेतिरे वॾे जोश ऐं विलवले वारी तक़रीर ॿुधण खां पोइ असां तव्हांजे मथां